ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। गुलिस्तानी जोहर ब्लॉक नंबर 3 जे रहवासी सैयद साबित अली शाह इंसाफ़ लाइ धाईंदे चयो आहे त ब्लॉक 3 में मुंहिंजो ऐं भाइरनि जो लीज़ घर आहे जंहिं ते कब्ज़ो करण लाइ लैंड माफ़िया माण्हू गुज़िरियल 6 सालनि खां तंग करे रहिया आहिनि ऐं मुंहिंजे ख़ानदान खे बि हरासान कनि पिया। उन्हनि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त मौलवी मोहम्मद इक़बाल मुख़्तलिफ़ इदारनि खे रिश्वत ॾेई मुंहिंजे ख़िलाफ़ इस्तेमालु करे रहियो आहे। हू हिकु बाअसर शख़्स आहे। हुन मुंहिंजे घर ते 2-3 दफ़ा हमलो बि कयो जंहिं ख़िलाफ़ जोहर थाणे ते FIR बि दाख़िल कराई, पर पुलिस हुन ख़िलाफ़ का बि क़ानूनी कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। हुन वधीक चयो त आउं CM हाउस में डिस्पेंच राइडर आहियां। मौलवी मोहम्मद इक़बाल घर ते कब्ज़ो करण सां गॾु मुंहिंजे ख़िलाफ़ बेबुनियाद शिकायतूं करे तंग पियो करे। प्रिंसिपल सेक्रेटरी ऐं मक़सूद मल्हा सां मिली भगत करे नौकरीअ तां हटाइणु चाहिनि था ऐं मूं ख़िलाफ़ कूड़ो मीडिया ट्रायल कयो पियो वञे जंहिंमें का सदाकत न आहे। KDA इंक्रोचमेंट डायरेक्टर अफज़ल बलोच जंहिंखे अॻु नैब बि करप्शन हेठि गिरफ़्तार कयो हो, उहो बि रिश्वत न ॾियण सबबि इंतकामी कार्रवाई करण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। आउं सबूतनि सां इदारनि वटि दायो आहे पर को बि मदद करण लाइ तयारु न आहे छाकाणि त आउं हिकु बेपहुचियो ग़रीब मुलाज़िम आहियां। वज़ीर आला सिंध खे अपील आहे त मामले जो शफ़ाफ़ जांच करे जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। रिपोर्ट कर मुश्ताक अबोल, बे न्यूज़ मलीर।